नासरीन हाणे ज़िक्र कंदासीं त कराचीअ में ॼञ ते फायरिंग कई वई। फायरिंग दौरान हिकु ॿारड़ो मारिजी वियो जॾहिं त घोटु ज़ख़्मी थी पियो। अव्हांखे ॿुधायूं पिया कराचीअ में ॼञ ते फायरिंग दौरान मारिजी वियल महिमान नीगर जी मकलीअ में तदफ़ीन कई वई। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया कि आमाड़ी में संगावती तकरार तां ॼञ मथां फायरिंग वारे वाक़े में मारिजी वियल 8 वरियनि जे नीगर जो मढ़ मकली मुंतक़िल करण बाद तदफ़ीन कई वई जॾहिं त वाक़े में ज़ख़्मी थियल घोट जो कराचीअ में इलाज जारी आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी गुज़िरियल राति देर सां कराची जे क्यामड़ी वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें हथियारबंदनि ॼांझनि ते फायरिंग करे ॾिनी। ॼांझनि जे अॻी गाॾी में जेको सुवार घोट हो घोट ते फायरिंग कई ॾिनी। असफद यार खे गोली लॻी पर उन सां गॾु उनजे हंज में जेको आहे ॿारड़ो हो जेको उनजो वेझो माइट भाणीज ॿुधायो वञे थो समरेन उनखे गोली लॻी हुई ऐं उहो तॾहिं ते फोत थी वियो। अफ़सोसनाक वाक़ियो राति देर सां पेश आयो कराची जे क्यामड़ी वारे इलाइक़े में जंहिं ॿारड़ो जेको पहिरीं जमायत में मकली जे हिकु प्राइवेट स्कूल में पढ़ंदड़ हो उनजी 7 साल उमिरि ॿुधाई वञे थी। उनजो लाश अॼु सुबुह मकली ते पहुचायो वियो जिते वॾे अंग में मक़ामी जेके माण्हू उनजी तदफ़ीन वारे रस्म में शिरकत कई आहे। थोरी देरि अॻु में उनजी तदफ़ीन वारियूं रस्मूं अदा कयूं वियूं आहिनि जॾहिं त घोटु असफंद यार जेको गोली लॻण करे ज़ख़्मी आहे उनखे कराची जे हिकु निजी अस्पताल में दाख़िल करायो वियो आहे। ॿुधायो वञे थो त हे जेके ॿार ऐं उनजी फैमिली जेका आहे घोटु जेतिरो कराची जो रहवासी हो उनजी शादी में वियल हुआ कराची ऐं उते शादी में शिरकत करण खां पोइ वलीमे जी दावत जी महबूब, नाज़रीन अव्हांखे ॿुधायो पिया कराची में ॼञ ते फायरिंग दौरान मारिजी वियल महिमान नीगर जी मकली में तदफ़ीन कई वई आहे जॾहिं त ज़ख़्मी घोट जो इलाज जारी आहे। जी महबूब, जी जेको घोटे ते आयो आहे असफद यार उनजी अस्पताल में इलाज हेठि आहे। इलाज उनजो जारी आहे। हिन मामले बाबति ॿुधायो वञे थो त जे घोट जेका आहे जंहिंजी शादी जितां कराई पई वई कुंवार सां उनजो कंहिं दौर सां जेको आहे कुंवार जे संगावती मामले सां तकरार रहंदड़ हो ऐं उन जेका कुंवार खे चाहींदड़ जेको जवाबदार आहे उन हमिलो करे ॾिनो घोटे ते घोट खे मारण जे इरादे सां पर घोट जेको आहे ज़ख़्मी थी पियो ऐं उनजे हज में वेठल ॿारड़ो उहो फोत थी वियो। इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उनजे वाक़े खां पोइ कराची में क्यामाड़ी वारे इलाइक़े में केस दाख़िल थियो आहे पर ॿुधायो वञे थो त जवाबदार जेको आहे फायरिंग कंदड़ उहो फ़रार थी वियो आहे। उनखे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करे न सघी आहे। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो क्यामाड़ी वारे इलाइक़े में थियण खां पोइ ॿारड़े जो लाश मकली ते जीअं ई संदन ॻोठ पहुतो उनजी तदफ़ीन वारियूं रस्मूं अदा कयूं वियूं आहिनि। संदन घर में कराइण वारो माहौल आहे। जी अच्छा महबूब रोही, इहो ॿुधाइजो त इन वाक़े जी जेका जांच आहे छा उहा क्यामाड़ी जी पुलिस कंदी या मकली पुलिस कंदी? जी छाकाणि जो इहो वाक़ियो जेको आहे कराची जे क्यामाड़ी वारे इलाइक़े में पेश आयो आहे तंहिं करे रिपोर्ट उते दर्ज कराई वई आहे ऐं केस जी जांच ऐं वधीक कार्रवाई उते थियणी आहे। हिते ज़ख़्मी जेको ॿारड़ो हो उन्हनि जो तहलक छाकाणि जो ज़ख़्मी धुर जेका आहे उन्हनि मां ॿारड़ो जेको ज़ख़्मी थियो समरेन उनजा वारस मकली ते रहंदड़ आहिनि। उहे वेझा माइट आहिनि घोट जा। उनजो लाश मकली ते आंदो वियो। तदफ़ीन वारियूं रस्मूं हिते मकली ते अदा कयूं वियूं आहिनि पर घोट ऐं कुंवारेतनि जो तहलक जेको आहे कराची सां आहे ऐं वाक़ियो क्यामाड़ी वारे इलाइक़े में पेश आयो जंहिं करे पुलिस जेका आहे उतां जी जांच करे रही आहे। कराची जे क्यामाड़ी वारी पुलिस रिपोर्ट दर्ज कई वई आहे। अलबत्त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे जेके ज़रिया ॿुधाइनि था पर पुलिस जेका आहे कराची जी क्यामाड़ी वारी उहा केस जी जांच करे रही आहे। जी अच्छा महबूब रोही, इहो ॿुधाइजो त ही जेको वाक़ियो पेश आयो आहे जेको ही घोट शादी करण आयो छा हिन जे पसंदि जो पणो हो ऐं जवाबदार जी का ख़बर पइजी सघी आहे? छो त तव्हां जीअं ॿुधायो त जवाबदार फ़रार थी चुको आहे। पुलिस पारां छापा हया पिया वञनि, छा उन्हनि जी सुञाणप कई वई आहे? जी उनजा वारस जेके आहिनि उन्हनि सुञाणप कई आहे। पुलिस खे उनजो नालो बि ॾिनो आहे। जेके ज़रिया ॿुधाइनि था त घोट जेको आहे जेतोणीकि अरेंज मैरिज हुई पर उहे जेके जितां शादी कई जंहिं कुंवार सां उनजी शादी थी रही हुई उन कुंवार जी जेका आहे लव मैरिज जेको आहे ॿियो शख़्स जेको हो नौजवान उनजो इरादो हो ऐं उन कोशिशि उनजी हुई त उहो लव मैरिज करे सघे पर छाकाणि जो उनजी जेका आहे बिरादरी जे रीत रस्मनि तहत उनजी जेका शादी जेका आहे असफंद यार नाले घोट सां कराई पई वई तंहिं करे हू मच्छर जी जेको आहे टारगेट करे मोटरसाइकिल ते पीछो करे जेको आहे घोट खे निशानो बणायो सिधई फायरिंग कई घोट खे। घोट ज़ख़्मी थी पियो पर
हुनजे हज में जेको वेठल ॿार हो उहो फोत थी वियो। तंहिं करे हिनखे टारगेट किलिंग करार ॾिनो पियो वञे ऐं मक़ामी पुलिस केस बाबति जांच करे रही आहे। जी पुलिस जांच करे रही है। महबूब रोही तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। अवांखे ॿुधायूं पिया कराचीअ में ॼञ ते फायरिंग दौरान मारिजी वियल महिमान नीगर जी मकली में तदफ़ीन कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी घोट जो इलाज जारी आहे। अवांखे ॿुधायूं पिया वाक़े जी जांच वधीक कई पई वञे, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया वासन पारां जवाबदार जी सुञाणप कई वई आहे, जंहिं सबबि पुलिस पारां छापा हया पिया वञनि। जवाबदार फ़रार थी वियो आहे। कराचीअ में ॼञ ते फायरिंग दौरान मारिजी वियल नीगर जी मकली में तदफ़ीन कई वई आहे। क्यामाड़ी में संगावती तकरार तां ॼञ मथां फायरिंग वारे वाक़े में मारिजी वियल 8 वरियनि जे नीगर जी मकलीअ में तदफ़ीन कई वई आहे, जॾहिं त वाक़े में ज़ख़्मी थियल घोट कराचीअ में इलाज जारी आहे। घोट जो कराचीअ में इलाज जारी आहे, जॾहिं त नीगर जी मकली में तदफ़ीन कई वई आहे। वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। पुलिस पारां वधीक जांच कई पई वञे। 8 वरियनि जो ॿारड़ो फायरिंग में मारिजी वियो, जॾहिं त घोट ज़ख़्मी थी पियो। वाक़े जी वधीक जांच पुलिस करे रही आहे। कराची में ॼञ ते फायरिंग दौरान मारिजी वियल महिमान नीगर जी मकली में तदफ़ीन कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी घोट जो कराची जी अस्पताल में इलाज जारी आहे। वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो, जॾहिं त पुलिस वाक़े जी वधीक जांच करे रही आहे। अवांखे ॿुधायूं पिया वाक़े जी वधीक पुलिस जांच करे रही आहे, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पारां छापा हया पिया वञनि। क्यामाड़ी थाणे ते केस बि दाख़िल कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया कराचीअ में ॼञ ते फायरिंग दौरान मारिजी वियल महिमान नीगर जी मकली में तदफ़ीन कई वई आहे, जॾहिं त घोट जो इलाज जारी आहे। ज़ख़्मी घोट जो इलाज जारी आहे, जॾहिं त पुलिस वाक़े जी जांच वधीक कई पई वञे। नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल